ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। सखर जी सिविल अस्पताल में सेंट्रल जेल जे कैदी कादिर बख्श उर्फ बाबू संघड़ जे फरार थियण वारो केस सिंध हाई कोर्ट सखर बेंच कैदी भॼाइण वारे केस में जेल अहलकार कमरदीन खोड़ो ऐं मुमताज मलिक जी गिरफ़्तारी खां अॻुवारी 50-50 हज़ार रुपयनि एवज़ उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। फिफ्थ एडिशनल सेशन जज जी अदालत में ज़मानत रद्द थियण खां पोइ ॿिन्हिनि अहलकारनि सिंध हाई कोर्ट में ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। अहम ख़बर खां वाक़े आगाह करे रहिया आहियूं। सखर जे सिविल अस्पताल में सेंट्रल जेल जे कैदी कादिर बख्श उर्फ बाबू संघड़ जे फरार थियण वारो केस, जंहिंमें सिंध हाई कोर्ट सखर बेंच कैदी भॼाइण वारे केस में जेल अहलकार कमरदीन खोड़ो ऐं मुमताज मलिक जी गिरफ़्तारीअ खां अॻुवारी 50-50 हज़ार रुपयनि एवज़ उबूरी ज़मानत मंजूर करे वरिती आहे। फिफ्थ एडिशनल सेशन जज जी अदालत में ज़मानत रद्द थियण खां पोइ ॿिन्हिनि अहलकारनि सिंध हाई कोर्ट में ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। सखर जी सिविल अस्पताल में सेंट्रल जेल जे कैदी कादिर बख्श उर्फ बाबू संघड़ जे फरार थियण वारे केस में सिंध हाई कोर्ट सखर बेंच कैदी भॼाइण वारे केस में जेल अहलकार कमरदीन खोड़ो ऐं मुमताज मलिक जी गिरफ़्तारी खां अॻुवारी 50-50 हज़ार रुपयनि जे एवज़ उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे।